नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त के मिठी मां ख़बर ॾींदा मुंहिंजे थर जो हाल न पुछ, तूं थर में चौपाए माल जो चारो ख़त्म थियण ऐं मारूड़नि वटि रोज़गार जो ज़रियो न हुजण सबबि थरी बैराजी इलाइक़नि ॾांहुं लॾ पलाण शुरू करे छॾी आहे। ॾूरां इलाइक़नि मां मारूड़ा बैराज ॾांहुं वञण लाइ मिठी जे आसपास पहुची विया। थर में गर्मी शुरू थींदे ई ॾुकार जा आसार पैदा थी विया। मारूड़नि जे लॾ पलाण में तेज़ी अचण लॻी आहे। बुखुनि में पा मारूड़ा ॿारनि बचनि समेत लॾ पलाण करण लॻा। चौपाए माल जो चारो ख़त्म थी वञण सबबि भाॻिया पैदल माल समेत लॾ पलाण शुरू थी वई। ॾुकार मुतासिरिन भाॻियुनि जो चवण आहे त असां वटि रोज़गार जो ज़रियो ऐं चौपाए माल जो चारो न हुजण सबबि बैराज में मज़दूरी करण ऐं माल खे ख़ुशि रखण लाइ वञी रहिया आहियूं। मजबूरी में वञूं था। ॿारनि जी तालीम तबाह थी वई आहे। थर में पंहिंजा अबाणा कख छॾे वञी सघूं था पर बुख न था बर्दाश्त करे सघूं। ज़िले इंतज़ामिया थरपारकर असां जी का बि सार न लधी आहे ऐं न मजबूर लॾ पलाण करण वाट वेंदड़नि लाइ कुझु मख़सूस जायुनि ते पाणी जी लप जो बि बंदोबस्त थी सघियो आहे। ज़िला इंतज़ामिया खे घुर्जे त मिठी समेत कुझु मख़सूस जायुनि ते असां सफ़र में कुझु जायुनि थकावट पूरी करण लाइ माल समेत पंहिंजी कुटुंब समेत तरसूं था। उते पाणी जो बंदोबस्त कयो वञे जीअं असां आसानी सां पंहिंजी मंज़िल ताईं पहुची सघूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।